दोस्तों, हक़ मौजूद ही तव्हांजे आॾो अॼु वरी हिकिड़ो नओं लेक्चर आहे जेको इंसान जी ख़ुदशनासी ऐं भरवस जे मौज़ू ते आहे त माण्हू ज़िंदगी खे कीअं बहितर अंदाज़ में ॼाणे सघे थो ऐं कीअं ज़िंदगी खे बहितर अंदाज़ में गुज़ारे सघे थो। ज़िंदगी जी कामयाबी लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि ऐं ज़िंदगी में कामयाबी कीअं हासिलु करे सघे थी ऐं ज़िंदगी में ईंदड़ नाकामियुनि खे कीअं रोके सघिजे थो। उन्हनि सभिनी ऐं असांजी ज़िंदगी में नाकामियुनि जा कहिड़ा सबब हूंदा आहिनि ऐं हिकिड़ा त ख़ारिजी सबब आहिनि, ॿाहिरियां ज़माने जा सबब आहिनि, हिकिड़ो ख़ुदि इंसान जी पंहिंजी शख़्सियत जेका आहे उहा बि उन जूं बि रुकावटूं आहिनि। उन हवाले सां ओशो जो ही हिकिड़ो लेक्चर आहे त ज़िंदगी गुज़ारण जी सची राह, हक़ीक़ी राह कहिड़ी आहे ऐं असां ज़िंदगी खे में कामयाबियूं कीअं हासिलु करे सघूं था। उन लाइ ओशो चए थो त तव्हां ख़ुदि पंहिंजे लाइ पंहिंजी कामयाबियुनि जे विच में हिकु पहाड़ जीअं रुकावट आहियो। तव्हां ख़ुदि हिकु पहाड़ आहियो ऐं ज़िंदगी जो रस्तो पार करणु सवलो आहे, पर उन ई जे विच में तव्हांजी अना जो, तव्हांजी शख़्सियत जो पहाड़ बीठो आहे जंहिंखे तव्हां पार नथा करे सघो। उन लाइ लाज़मी आहे त तव्हांखे हिकु ख़्यालु, हिकु रंग थियणो पवंदो ऐं ज़िंदगी खे सम्झणो पवंदो त ज़िंदगी खे कीअं गुज़ारणु खपे। उन हवाले सां ओशो चए थो त तव्हां कॾहिं गौर कयो आहे, तव्हां कॾहिं पंहिंजी ज़ात जे पहाड़ बाबति सोचियो आहे। माण्हू तव्हां वटि ईंदा आहिनि ऐं सुवाल पुछंदा आहिनि त छा कजे, या माण्हू कंहिं ॾाहे, कंहिं दानिश्वर, कंहिं माहिर नफ़्सियात वटि वञनि था या कंहिं मज़हबी पंडित, पादरी, मुला या मज़हबी अॻवाणी लीडर वटि वञनि था ऐं हू उन्हनि खां पुछंदा त ज़िंदगी में छा कजे, ज़िंदगी खे सफ़लाइतो कीअं बणाइजे, ज़िंदगी खे कामयाबु कीअं कजे। या वरी हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके कंहिं साहिब बसीरत या ॼाणू माण्हू खां या मज़हबी मुर्शिद पीर खां वञी इहो पुछंदा आहिनि त ख़ुदा ताईं पहुच कीअं हासिलु थी सघे थी, या साहिब बसीरत, साहिब अकुल ॼाण वारो कीअं थी सघिजे थो। इहो बिल्कुलु तव्हांजो सुवाल सही आहे, पर छो त तव्हां खां पंहिंजी ज़ात जो रस्तो गुम थी वियो आहे। तव्हां छा सोचींदा आहियो, तव्हां क़तई तौर ते सही आहियो, हा, बसि रॻो रस्तो तव्हां खां गुम थी वियो आहे। पर इहा ॻाल्हि एतिरी सवली न आहे, इन सुवाल जो जवाबु एतिरो सवलो न आहे। रस्तो त तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे, तव्हां रस्ते विञायल न आहियो, तव्हां खां रस्तो गुम न आहे थियो, रस्तो त तव्हांजे अॻियां मौजूदु आहे। तव्हांखे त कंहिं साॼे खाॿे वञण जी ज़रूरत बि कान्हे, कंहिं ॾाहे वटि वञण जी बि ज़रूरत कान्हे, रस्तो तव्हांजे अॻियां मौजूदु आहे। तव्हां उन रस्ते खे हासिलात करे सघो था, पर ख़ुदि तव्हांजो अकुल, तव्हांजो इल्मु ऐं तव्हांजी शख़्सियत, तव्हांजी अना जेका आहे उन रस्ते जी में रुकावट आहे। तव्हांजूं ज़ाहिरी अखियूं उन रस्ते खे ॾिसी नथियूं सघनि, छाकाणि त तव्हांजी ज़ात ख़ुदि तव्हांजी कामयाबियुनि जे लाइ हिकिड़ो पहाड़ बणिजी बीठी आहे। हिते रस्ते खे ॻोल्हण जो मसइलो न आहे, मसइलो आहे पंहिंजो पाण खे ॻोल्हण जो। तव्हां आख़िर आहियो केरु, तव्हांजे जीअण जो मक़सदु छा आहे। जॾहिं तव्हां पाण खे सुञाणो था, जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणो था, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बि ॼाणे वठो, बसि रस्तो इहो ई आहे। तव्हां जॾहिं पाण खे नथा सुञाणो त तव्हां खां ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो बि गुम आहे ऐं तव्हां बेमक़सद भटके रहिया आहियो। माण्हू रस्ता ॻोल्हनि था ऐं वरी ॾाहा तव्हांजे ॾाढो सवें रस्ता तजवीज़ कनि था, पर पोइ बि माण्हू गुमराह आहिनि। ख़ुदि कॾहिं कॾहिं अहिड़ी कैफ़ियत माण्हू ते छाइजी ईंदी आहे, जीअं मुर्शिद लतीफ़ चए थो त वाटूं 20 थियूं, कोह ॼणा केही विया, यानी रस्ता तव्हांजे साम्हूं 20 हूंदा ऐं तव्हां मुंझी बीही रहंदो, पर यादि रखो त रस्तो हिकु ई आहे। हिकु ई रस्तो तव्हांखे पंहिंजी ज़ात, जेको तव्हांजी ज़ात खां थी गुज़रे थो। मुसाफ़िर लखे आहिनि, पर इहो यादि रखो त रस्तो हिकिड़ो ई आहे, के लखे रस्ता न आहिनि, न ई तव्हां को रस्ते खे विञाए सघो था, पर तव्हां रुॻो उन्हनि बाबति रस्ते बाबति सुवाल कंदा आहियो। तव्हां रस्तनि खे ॾिसी मुंझी पवंदा आहियो, छाकाणि जॾहिं तव्हां सुवाल पुछंदा आहियो बेवकूफ़ लॻंदा आहियो ऐं जंहिंजे अॻियां सुवाल पेश कयो वेंदो आहे उनजो जवाबु ॾींदड़ सुवाल कंदड़ खां बि वधीक जाइल हूंदो आहे।
पर मुआशियात जो हिकु उसूल आहे त जिते तलब हूंदी आहे त रसद बि उते पहुचंदी आहे। तव्हां सुवालु कंदा आहियो त तव्हांखे जवाबु बि मिलंदो आहे, भले पोइ उहो जवाबु ग़लति ई छो न हुजे। सो तव्हां पाण ई कंहिं अहमक जा चेला बणिजी पवंदा आहियो, को अहिड़ो मुर्शिद करे विझंदा आहियो, को अहिड़ो रहबर, को उस्ताद करे विझंदा आहियो जेको पाण बि रस्ते खां अनॼाण आहे। सो तव्हांखे बि रुॻो जवाबु घुरिजे, तव्हांखे सही ऐं ग़लति जी ॼाण न घुरिजे। उन करे हिन दुनिया में लखे रस्ता थी पिया आहिनि ऐं उहे रस्ता पाण में तज़ाद आहिनि, जंग जो सबबु आहिनि। सभई चवनि था त असांजी राह ते अचो, असांजी राह सची आहे, पर हक़ीक़त में उहे सही न आहिनि हूंदा। असल में सुवालु रस्ते जो न आहे, मसइलो उहो न आहे त सचो रस्तो कहिड़ो आहे। सुवालु इहा आहे छा तव्हां पंहिंजी ज़ात जे पहाड़ खे ड्राथो आहे। सुवालु इहा आहे त छा तव्हां अंदरि में पंहिंजे अंदरि में ॾिसी सघो था। सुवालु इहा आहे त छा तव्हां पंहिंजे जिस्म खां ॿाहिरि निकिरी सघो था। बुद्ध, महावीर, कृष्ण, ईसा ऐं समूरा पैगंबर उहे हिकु ई रस्ते तां लॻिया आहिनि। बज़ाहिर बुद्ध ऐं महावीर जा रस्ता धार धार आहिनि, ईसा ऐं कृष्ण जा रस्ता धार धार आहिनि, पर हक़ीक़त में इहा आहे त उन्हनि जो रस्तो साॻियो आहे। छाकाणि रस्ता घणा न आहिनि, पर घणा भला कीअं था रस्ता, भला घणा रस्ता कीअं हिकु पासे वठी वेंदा। यादि रखो हक़ीक़त वाहिद ई आहे, तव्हांखे वाहिद ॾांहुं ई हर को वठी वञी सघे थो। उन लाइ रस्ते जे बारे में ॿिए खां सुवालु न कयो। दवा बाबति सुवालु कयो पर डॉक्टर न मटायो। याने तव्हां दवा तव्हां मटाए सघो था, पर डॉक्टर जेको आहे उहो न मटायो। सभ खां पहिरीं त तव्हां उन पंहिंजी बीमारी जी सुञाणप त करायो, पंहिंजी बीमारी जी सुञाणप कयो। जेकॾहिं तव्हां पाण ई उन बीमारी जा सबबु आहियो त पोइ तव्हां कीअं उन बीमारी जो इलाजु करे सघंदो। पोइ को बि तव्हांजो इलाजु ॿियो नथो करे सघे। बीमारी बि तव्हां पैदा कई आहे, बीमारी जो सबबु तव्हां आहियो, मुंझारनि जा सबबु तव्हां आहियो, उन्हनि मुंझारनि खे तव्हां पाण ई हल करे सघो था। सो पंहिंजे मसइलनि जो हल पंहिंजे पाण जे पंहिंजे अंदरि में फुलोरियो, पंहिंजो इलाजु पंहिंजे अंदरि मां ॻोल्हियो। पंहिंजे रस्ते जो मसइलो, ज़िंदगी गुज़ारण जे मक़सद जो मसइलो पंहिंजो पाण हल करे सघो था। हिकु सचो गुरू तव्हांखे रुॻो तव्हां ताईं पहुचण जो रस्तो ॿुधाए सघंदो। को बि मुर्शिद, को बि गुरू तव्हांखे ॿाहिरि कोन ॿुधाईंदो, उहो वरी बि तव्हांखे तव्हांजे अंदरि में ई रस्तो ॻोल्हण जो ॾस ॾींदो। हिकु भेरो अंदरि जो रस्तो खुली वञे त सभु मसइला हल थी वञनि था। रस्तो ॾेई नथो सघे, पर तव्हां पाण ताईं पाण ई पहुची सघी थो, तॾहिं हक़ीक़ी तब्दीली ज़िंदगी में अचे थी। पोइ माण्हू इंसानियत दोस्त थी वञे थो, पोइ हू न हिंदू ईसाई थी सघे थो, न मुस्लिम थी सघे थो, पर हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो इंसान दोस्त माण्हू थी सघे थो। पहिरीं तव्हांखे जॾहिं तव्हां ॻोल्हा शुरू कंदो त पहिरीं तव्हांखे पंहिंजे अंदरि में हिकिड़ी वॾी ऊंदहि वॾो पहाड़ नज़र ईंदो, पर पोइ नेठि आख़िर में तव्हांखे ख़बर पवंदी त उहो त हिकिड़ो कपह जो जबल आहे। ऊंदहि में त रोशनी लिकल हुई, पर तव्हां अॻु में कॾहिं अंदरि ॾिठो न हो, छाकाणि तव्हां ॿाहिरि हुयो, ख़ारिज हुयो। सो जॾहिं तव्हां पहाड़ साम्हूं सां मुहालो अटकाईंदो त उहो भुरणु शुरू कंदो, कपह जो दड़ो साबित थींदो ऐं तव्हांखे को बि बोझ ऐं वज़न महसूसु न थींदो। तव्हां ज़िंदगी मां लुत्फ़ अंदोज़ थी सघो था, समूरे जहान जो सैर करे सघो था, पर शर्त इहो आहे त तव्हां पंहिंजो पाण खे अंदरि मां ॻोल्हे लहो। त दोस्तो, जेकी बि मसइला आहिनि उन्हनि मसइलनि जो हल हर इंसान वटि पंहिंजो पाण वटि ई आहे। जेकॾहिं इंसानु पंहिंजे अंदरि खे फलोड़े, जेकॾहिं इंसानु पंहिंजो पंधु पाण तइ करे, जेकॾहिं इंसानु पंहिंजी ज़िंदगी जो पाण मक़सदु तइ करे ऐं ख़ुदि शिनासी हासिलु करे, ख़ुदि आगाही हासिलु करे, त यकीनी तौर ते हू पंहिंजी हिन ज़िंदगी जा जेकी मुंझारा मसइला आहिनि उन करे सघे थो, हल करे सघो। इहो ई सबबु आहे त सूफ़ियुनि इहो चयो आहे त पंहिंजो पाण सुञाण। जीअं पंहिंजो पाण खे सुञातो, पंहिंजो पाण सुञाणण मां मुराद हीअ आहे त बहसियत इंसान जे तव्हां छा आहियो, तव्हां हिन दुनिया में अचण जो मक़सदु छा आहे ऐं उन मक़सद जी हासिलात लाइ तव्हां छा था करे सघो। त जेसिताईं तव्हां ज़िंदगी जो मक़सदु तइ नथा कयो, तेसिताईं तव्हां ज़िंदगी जा के बि मसइला हल नथा कयो। ज़िंदगी जो मक़सदु तॾहिं तव्हां हासिलु करे सघो था जॾहिं समाज में तव्हां पंहिंजी हैसियत खे सुञाणो। तव्हां शागिर्द आहियो त पंहिंजी तालीम ईमानदारी सां हासिलु कयो, तव्हां उस्ताद आहियो त पंहिंजो किरदारु समाज जे अंदरि भरपूर अदा कयो। जेको कुझु बि तव्हां वटि आहे तव्हां पंहिंजे शागिर्द ॾांहुं मुंतक़िल कयो। तव्हां हिकिड़ा समाज सुधारे कयो त तव्हां बेलोस थी सवाइ के ज़ाती मफ़ाद जे ऐं लालच जे पंहिंजो समाज जे अंदरि किरदारु अदा कयो। तव्हां ॾाढा बाशऊर, सम्झदार
आकिल बालिग ऐं सुजाग ज़हन आहियो त पोइ तव्हां पंहिंजी सुजागी पंहिंजो शऊर पंहिंजे मज़लूम माण्हुनि जे हक़नि जे लाइ ऐं उन माण्हुनि जी सुजागी लाइ इस्तेमालु कयो त यकीनी तौर ते तव्हां सम्झो त पंहिंजो पाण खे सुञातो आहे। यानी हिन समाज जे अंदरि पंहिंजे किरदार जो पाण तयन करणु, पंहिंजी ज़िंदगी जो पाण मक़सदु ॻोल्हणु, इहा ई ख़ुदशनासी आहे ऐं इहो ई ज़िंदगी जी हासिलात आहे। दोस्तो हीअ ओशो जो लेक्चर जेको आहे किताब नीरनि गुलनि जी बरसाति में तफ़सील सां मौजूदु आहे, ख़ुदशनासी ख़ुदि आगाही जे नाले सां। जेकॾहिं तव्हां हिन लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे हिन खे लाइक ज़रूरु कजो त जीअं वरी मां तव्हांजे ॾाढो नए लेक्चर सां शरीक थी सघां। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।